अरे पुत्र कियां थोड़े तुझे कुलते परदवा चाहे न जलसे में वेणवारा सजी कायनात खे औलाद जणवारो अकेलो अल्लाह औलाद केर दींदो आ तो ई दयो नारो थई डाढ्याण औलाद जणवारो केर एनो पीर बगदादी आयो भी दींदो आ छा पुट न दे न खसे इकड़ी दफे मुके गाड़ी पांची न हुई ड्राइवर सा वणा पे इकड़े पीर वटा जे साईं मां दे सिलो भी कंदम जट बा भी बदंदम जो खैर ता है जे साईं ये देखो पीरान थोरो करड़ो आ करड़ो दुआ सलाम न करे त पोई न त गाड़ी जी एक्सल भनी हुई मां जो तोखे अज कुछ न कंदो तो सा पीर जो ला भी साणा घबरा हाँ सीधा ला भी न मनीदा अरे मां जो न मञाऊं सा असा जो सरायूं भने आ ना असा के सुञाणे दो पांजा हूं असा के कुछ न चांदो ता जो भने थो मना ता सा दुश्मनी था मुशरिकन जो भजंदो आ मुवाहिद थई त पो कुछ न थी जिस पो कहानी छाए मां जो शैतान तो भने उन पीर बेचारे के या भी खबर न है त मुके फोत थण के साल घणा थया अल्लाहु अकबर उज़ैर नबी इकड़े गोठ मां टपियो आ गोठ सजो ठिकरी पयो हो वेरान होयो तबाह होयो वञो लाड़काणे मुअन जो दड़ो घुमी अचो बस्ती अजी बस्ती अल्लाह चक्की पटे करे ऊंधो करे उछलन 5000 पुरानी कहानी थई मुअन जे दड़े जी 5000 पेरियां तारीख खोल त इब्राहिम नबी जो ज़मानो हो ही मुअन जे दड़े जो शहर इब्राहिम नबी जे दौर जो तबाह थियल थई वञो वञो वञी इबरत हासिल करे अचेस उज़ैर नबी के एड़े ही गोठ मां टपियो जिते रब जो अज़ाब आयल हो घर सजा हूंदा लग पया उज़ैर नबी चे तो परवरदिगार ही गोठ सजो वीरान ओ मानू इतां जा मरी वया आहिनि चक्की गोठ जी पटजी वई आ ऊंधे भर हेठ किरिया आहिनि मौला इन्हनि खे कीअं उथारीने अल्लाह फरमायो तोखे यकीन कोने छा मौला यकीन त आहे फअमातहुल्लाह मिअता आमिल गडते होयो जनाब उज़ैर नबी पानी भी होयस खादो भी होयस वने पियो तबलीग करन हां सही छाते होयो गालायो तो सही किट्टी थव छा मुसा छाते होयो गड पानी भी होयस गड जो जिक्र भी कुरान में हाय हाय पानी जो जिक्र भी कुरान अल्लाह साईं ये जो बस्ती सजी पटे ओंदी करे उछले ये किए उथंदा ये चवंदो वयो फअमातहुल्लाह अल्लाह साईं उते जो उते मौत दिन सब चो सुभान अल्लाह फोत थी वियो उज़ैर नबी हिक ॾींहुं न ॿ ॾींहं न 6 महीना न साल न सुमबस अल्लाह उथारियस पुछेस कम लबिस्त उज़ैर इते घणो टेम रहियो आ इए ॾिठे साईं आयोम त सुबुह जा 10-11 पिया थिया न हाणे सिज लहण वारो आ यौमन औ बाज़ यौम ॾींहुं लॻी वियो या अञा अधु ॾींहुं साईं हाणे जी ॻाल्हि आहे जेको मां पुछो मां त इहा बस्ती जो हूंदी आहे कीअं इहे उथंदा हाणे त पुछो मां قال كم لبست قال لبست يوم او بعض يوم قال بل لبست 100 عام अल्लाह फरमायो उज़ैर बलक तू इते फोत थियल रहियो आ 100 साल घणा साल 100 साल सियारा आया उनारा आया मीहन जो मौसम आयो तूफान आया हवाऊं आयो कई जम्या कई मरी वया ओ तोखे 100 साल इते ही मां रखी छडियो हो ओ दिस्त सही फंजुर इला तामिक व शराबिक लम यतसरा दिस त तुझो पानी भी ऐं खाधो भी उए ताज़ो पयो थे ये जो पानी ढुक पीते न थदड़ो
मानी जो खोले तो उन मां गरम दुआ प्यान करन जण हाने पची मोला 100 साल है तो सब वो है अल्लाह फरमाया यकीन न थो जे न हाने ही कर फंजुर इलाही मारिक गड दे तदिस इया जो ॾिठे त गड जो ढांचो पयो वल नजलक आयतल लिन्नास उज़ेर तोखे मां क़यामत ताईं अचण वारनि माण्हुनि जे लाइ निशानी बणायम मता समझो त मरण खां बुझी न सघंदासीं ओ दुनिया वारा ईअं ई तजुर्बा थींदा आहिनि जनाबे इब्राहिम नबी आयो ओ अची उहो कुहाड़ो हुन जे खुले ते रखी छॾे क़ौम वारा मेले खां मोटी आया हीअं जो अचनि त सिधो मंदर में वञूं पूजा पाठ करे पोइ घर वञूं हीअं जो मंदर में आया दिसी करे दहशत ज़दा थी वया कंहिं अलाह जी अख को न हुए कंहिंजो कन को न हो कंहिंजो हथ न हो हिकिड़ो कुराड़ो मेंटल हिक खे मां वधिया ओ मुंहिंजा प्यारा अलाह जंग कंहिं वढई ॿिए खे चई भला तुंहिंजो नकु कंहिं वढो नकु त तोखे छॾना नकु ई कटियो आवाज़ जो नकु कटजी वञे सम्झो था न ओ मुंहिंजा अलाह कन्नु कंहिं कढे हो ॻाल्हाइनि काॾूं ॻाल्हाईंदा ई न आहे बट छोरा छोरा नौजवान त पोड़े खे ठूठ आहियूं न ॻाल्हाईंदा न ॻाल्हाईंदा चरियो नथी जे पोइ छा कयूं चई हाणे मुखालिफ़ ॻोल्हियो कमु कंहिंजो आहे पहिरो खणो हिकिड़े ॼणा कहिड़ो वरी कंहिंजो कमायो इब्राहिम न आहे फतई यज़कुर युकाल लहा इब्राहिम क़ुरान में वाक़ियो आहे हाय हाय इहो कमु इब्राहिम गोठ में सब मुशरिक हो जन एक नौजवान वनी तबलीग गाणी अचे चंदा यो 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 सही यो साईं यो खराब कंदो सभनी हिते सजे मुल्क में इब्राहिम नबी नज़रन में हुयो पकड़े करे वठी आया टियों सिपारो खोल अज दिल से दी रुगो कुरान मां वाक़या बुधाया है कुरान जे तो अलम दरइलल्लज़ी आज इब्राहिम फी रब्बिही आताहुल मुल्क इस क़ाल इब्राहिम रब्बी अल्लज़ी युहयी व युमीत पकड़े करे वठी आयस ओ इब्राहिम ही पक कम तू जोवा ही असां जे अलाहन सां हशर तू कयो वा रुगो खिले तो टक तोड़े चे यार गाल बुधो मुंजे लाए छोटा चओ एकड़े भी तां जे अलाह चयो आ त यो कम मा कयो आ जे तोखे खबर न आहे असां जा अलाह गालाइंदा न आहिनि न बुधन न गालाइन चे जडे न बुधन न गालाइन पर पूजो छो था मुंजे रब जी पूजा छो न था नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान अहल बैत हलणो आ सखर या आवाज करणो आ एकड़ी गाल कर ए जदो हलणो आ माना सखर हलणो आ 2 बजे ताईं देखी ना हां 2 बजे में तोखे बयान करणो 1:30 बजे ताईं पौने 2 ताईं ठीक है ट्रे टाइम चाहिए 2 ताईं 1:30 ताईं पौने 2 ताईं पौने 2 बजे तोखे करणो आ पौने 2 बजे नंगरा जमात नंगर खपो वक्फे खपो अब नंगर बुधाई त ये मेहमान खास आए मुझे मेहमान खास और जमात जे विच में त पो रुकावट मां बणियो आ देर न था क्यों बस घुमाए था लायो तवज्जो मान हे मुझो प्यारो भाव सही अमानुल्लाह साहब हे जलसो मुझो पांचो जलसो हे मुझो जलसो तवज्जो अजो इन जलसे मां हिकड़ो भी तौहीद सिखी वियो आसमान ते अमानुल्लाह कोलाची जा नारा लगी वेंदा इंशाअल्लाह ऐं बुधण वारन समूरन जा बेड़ा पा हिकड़ो बंदो अल्लाह जी तौहीद सिखी हाय हाय अज मां तौहीद कुरान मां तो बुधाया पकड़े करे इब्राहिम नबी के हथ कड़ियों अणी घरे वठी आया इब्राहिम
कंहिं कयो असांजे अलान सां इहो कमु अबा हेॾे थोरो मुंहिंजी तवजो कर मां चयो मां त बस सिद्दीक़ आहिनि हिकु रब जो सिद्दीक़ आहे ॿियो मुहम्मद जो सिद्दीक़ आहे रब जे सिद्दीक़ जो नालो इब्राहिम ओ हुज़ूर जे सिद्दीक़ जो नालो अबू बकर हाणे इब्राहिम नबीअ जे सदाकत जो इम्तिहान थो थिए दुश्मन साम्हूं मौजूद आहे निमरूद बादशाह जी दरबार आहे वॾो वाक़ियो करे आयो आहे हुन जे ख़ुदा नाहे मूरतनि खे बुतनि जो मुंडियूं लाए आयो आहे माण्हुनि पुछा कई हलंदी दरबार में काज़ी वेजी विया इब्राहिम ही असांजा बुत तूं भॻाए बुध बुध पीर बगदादी स्टाफ वारा अगर इब्राहिम नबी चे तो मां भगाइन त जान के खतरो आ अगर चे तो मां न भगाइन त पो सदाकत के खतरो आ सिद्दीक़ रहंदो ई कोन जनाब इब्राहिम के सलाम होजे एड़ो इम्तिहान पास कए चे तो बल फअलहु कबीरुहुम हाज़ा इहो तांजे खुदान कूड़न जो मुहकारो उन कयो आ जेको इनन में वड्डो आ सब चओ सुभान अल्लाह जेको इनन खां वड्डो थव ताकत में जेको वड्डो थव न उन कयो पाण रे इशारो पे करे वाकई जे इनन जो मुंडियूं लातियूं कुछ ही न सकिया माना ताकत में वड्डो आ न हुनन वरी समझो त इहो जेको वड्डो बुत विच में टंगियल आ जंदे कुल्हे ते कुआड़ी फयायो इन कम कयो इब्राहिम नबी लाल से इब्राहिम नबी चयो न मां इन खे वॾो नथो समझा इनन खां वॾो त माया जो मुंडियूं लाथियो मां मुझो वॾो त अल्लाह वा अॼु बि घोटकीअ में जंहिंजे वॾाईअ जा 5 दफ़ा नारा लगंदा थे हाय 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 हर मस्जिद में गूंज इंदी आ रमजान में केड़ो मजो हुंदो आ सहरी में हेडा आवाज केड़ो अल्लाहु अकबर इफ्तारी वाले टाइम ते इन आवाज ला सिकंदा अला अगर जान बुधाऊं जल्दी बुधाऊं चप खुश्क थी विया गलो वयो मौली साहब बैटरी तो खराब ना है ना ना बैटरी खराब मौली साहब भला घड़ियाल तो खराब ना है पता पोते हो जे एदी बेसब्री ओए हाय अल्लाह फरमायो इफ्तारी वारे टाइम ते रोजेदार के जन्नत जो मज़ो इंदो आहे हाय हाय रख जाए रोजा चई तो रमजान पोइ साल एकड़ो मानू एडियो दुआऊं घुराए अल्लाह से नसीब करे रमजान का एक डी अग में फोत थी वचा इन जलसे में वेण वारो अल्लाह जो वास्तो थव अल्लाह जो वास्तो थव अल्लाह जो वास्तो थव हाणे जो हाणे नियत कयो त इंशाअल्लाह रमजान आयो तो रोजा रखंदास हयाती न भी रही तो रोजन जो सवाब इते ही मिली सल रब सभिनी के वडी हयाती नसीब फरमाए इज्जत आफियत वारी सेहत वारी इब्राहिम नबी चयो यो कम जो वडे वडे कयो थो वडे हिय करे वडे वडे जेको इनन खां वडो आहे बाबा पक ताकत में वडो थन सब भजंदा वया वडे बुत दे कीचीअ में रसा विजी बाऊं बदन पिया कुछ त कुछ निभागाई कम के कयो ई कम के कयो ई कम के कयो किए कुछ इए कुछ जणो भित वरी मोटी आया निमरूद चोबा छा थियो जे सही खबर थवा असां वारा गालाईंदा ही न हणी हणी बिठाऊं जवाब ही न थो चई यो पक हिन हरकत कई चे तू भला अल्लाह कंखे मञींदो आहे निमरूद चे तो मुंहिंजो अल्लाह रब्बी अल्लाह उही मुंहिंजो अल्लाह आहे जेको मुंहिंजो रब आहे निमरूद जे ज़माला वामा नऊज़ बिल्लाह पांजा भी सजदा कराइंदो कमीनो बुत अलग पांजा सजदा वरी अलग हाय 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 कुरान चतो उन माण्हू ने नथो ॾिसे जे मुंहिंजे इब्राहिम सां छेड़ो कयो अल्लाह फी रब्बी रब जे मामले में छो छेड़ो कए अन आताहुल्लाहुल मुल्क वक्ती दौर ते मां रब पावर दिनो मास बादशाह कयो मास कंखे भी ओहदो मिले पावर मिले
घर जो वडो थियण वारो ओदो मिलई त ज़ुल्म ते न लह जाए ऑफिस में वडो करे रखनी ही रब जी मेहरबानी तई नाजायज़ियूं न कजाए गोठ जो वडो जे ज़ुल्म न कजाए अल्लाह तो फरमाया आता अल्लाहुल मुल्क मुझे इब्राहिम नबी असां झेड़ा इन लाए पियो करे मां रब बादशाह कयो मास पर दुनिया वारा बादशाहन जो बादशाह मां अकेलो अल्लाह आया कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा इज्जत दे भी अल्लाह जिल्लत दे भी अल्लाह जिल्लत जे सबबन में इज्जत रखे भी अल्लाह इज्जत जे सबबन में जिल्लत रखे त अल्लाह नुकसान जे सबबन में फायदो रखे त अल्लाह फायदन जे सबबन में नुकसान रखे त अल्लाह बादशाह बनाए त अल्लाह वरी जेल मोकिले त अल्लाह माइट अची वियो आहे मुंहिंजो सभु चओ सुभाण अल्लाह इसकाल इब्राहिम रब्बी अल्लज़ी युहयी व युमीत निमरूद जेस मां अल्लाह जिन्न चंद्रा मुंहिंजो अल्लाह आज को जिंदगी ऐं मौत जो मालिक आहे को सुभान अल्लाह चवण वारो जेको सुभान अल्लाह चवे ख्वाब में अल्लाह हसन हुसैन जे नाने जो दीदार कराए कुरान पढ़ंदो कर खबर पवे त मौत ऐं हयाती कंहिं ठाहियो तबारकल्लज़ी बियदिल मुल्क हाय हाय अला कुल्लि शैइन कदीर अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला सब हथ खणी करे चओ सुभान अल्लाह जिस रब्बी अल्लज़ी युहयी व युमीत मुंहिंजो अल्लाह आज को जिंदगी भी दे त मौत भी दे निमरूद चयो इहो त सोलो कम आ काल अन उहयी व उमीत अड़े इहो त मां भी करे सघां थो जे मथां मौत आ उनखे छॾे थो ॼां जिंदगी नहीं थो ॼांस चेड़े फांसी जे इंतजार में घणा कैदी आहिनि जैसे इलाही आहिनि जेको सफ़ा टाइम जो चढ़ी आयो आहे उनखे वठी अचो जैसे इनखे हाणे कलाक खां पोइ फांसी ॾींदा वठी अचो चेन फांसीअ जो हाणे मुस्तहिक आहे कलाक में हिन ते मौत थो अचे मां मौत टारे हयाती ॾिनीमांसि हल ॾे वञ घर ॾिनीमांसि हयाती बेअक़ले खे ख़बर ई न आहे त हू जेका हयाती ॾींदो आहे न मनीअ मां गोश्त जो लोथड़ो लोथड़े मां उज़वा उज़वनि मां अहिड़ो लखनि जो लाल ठाहे साहु विझंदो आहे अंधा कुल जा वरी हिकिड़ो रस्ते तां बकरनि वारो वञे पियो चए ॾिस हिन ते कोई केस न आहे न जिंदगी तो गुज़ारे हिकिड़े खे मोकिले चए वञड़े तलवार आणी करे मुंडी लाएसि हुन वीचारे खे माराए हिनखे मौत ॾिनमि हुनखे हयाती रब्बी अल्लज़ी युहयी व युमीत काल अना उहयी व उमीत काल इब्राहिम नबी समझो त ये पागल आ करे काने भागो इक़्तिदार जो नशो ही एड़ो खराब थव वेहण सां ई माण्हू बदहोश थी वेंदो या कुर्सी एडी गंदी कुर्सी आ ज़लील थियनि था त बि चवंदा हिते पुॼा इब्राहिम नबी चयो चरकट आ सफ़ा हिन सां थोड़ो मथे लेवल ते ॻाल्हाए चेतो फ़इन अल्लाह याती बिशम्स मिनल मशरिक फाति बिहा मिनल मग़रिब फबुहितल्लज़ी कफर सब चओ सुभान अल्लाह चयो निमरूद तू ॼायो न हुए तुझो पीउ न ॼायो ॾाॾो न ॼायो वई तड़ ॾाॾो पड़ ॾाॾो खड़ ॾाॾो धड़ ॾाॾो कोई न जायो यही तभी मुझो रब आज को
ओ मशरिक मां सिज उभारींदो आ, मगरिब में सिज खे लाहींदो आहे। करे ॾेखार पर तूं उबतो कर, सुभाणे इन त सिज निकिरे त चई मां उभारियो न। फातिहा मिनल मगरिब, सुभाणे तूं ओलह खां उभारे ॾेखार। फबुहतल्लज़ी कफर, इन जी माना जदीद कया, पो काफर जी बोलती बंद थी वई। सब चओ सुभान अल्लाह। बोलती बंद थी वई। चेणे वठो 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 इनके साड़ियो बाहि में, साड़ियो साड़ियो साड़ियो, हलण हुलो शोर कयो मता माण्हू न पे ख़राब थी। हाय 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 इब्राहिम नबी के बाहि में विझरे। बाहि केतरी 10 मण काठियूं, 15 मण, ओ न 6 महीना काठियूं गॾु कयूं। किलोमीटरनि में काठियूं हुयूं, हिकु माण्हू साड़ो। ओ ये आसमान सां काठियूं मिली वयूं। बाहि जो ॾिनो एडी उन जी तपश हुई। ओ कई फरलांगा कोई वेझो ई न पियो वञे। हाणे न इब्राहिम नबी खे न बाहि में विझे केर, अड़े तूं विझेसि, चए न मौजा लिंग था सड़नि। पोइ आख़िर में चयऊं इब्राहिम तूं पाण वञ। चए मां छो वञा बा, मां खे केॾी तती पई आहे, तव्हांखे विझणो आहे त विझो, मां छो वञा। शैतान आयो निभागो हिकिड़े पोड़े जी शकल में। चए बाबा छो परेशान थिया हो, पींघो ठाहियो पींघो, हुनमें विहारे इब्राहिम खे लोॾे हीअं जो हथ कढंदऊं त गलती खाई। दुश्मन शैतान पींघ ठाहियूं, वॾनि वणनि में ॿधऊं, इब्राहिम नबीअ खे विझी वॾनि जानवरनि जे ज़रिए प्रेशर सां लोॾाए हीअं जो उछलियऊं। ओ उॾरंदो थो अचे, बाहि जे वेझो पुॼण वारो आ। घटकीअ वारा इहे 5 सेकंड वॾा सेकंड हुया। उहे 5 सेकंड जो लोॾ मां निकितो आ, बाहि ॾे वञी रहियो आ। ओ आसमान जा फरिश्ता तड़पी पिया आहिनि, जन्नत जा दरवाज़ा खुली विया आहिनि, हूरा अंदरां ॿाहिरि निकिरी आहियूं आहिनि। फरिश्ता चवंदा अल्लाह तुंहिंजो खलील बाहि में थो वञई। जिब्रील अमीन तड़पी पियो, मीकाईल तड़पी पियो, इसराफील तड़पी पियो, इज़राइल बेकरार थी वियो। चारई वॾा फरिश्ता रब खां मोकल था घुरनि, अल्लाह असांखे इंतज़ार हुयो त तुंहिंजो हुकुम ईंदो, मुंहिंजे खलील जी वञी मदद कयो, वञी परनि ते खणी अचऊंसि, बचाए अचऊंसि। मौला तूं हुकुम न कयो आ, भला मोकल दे। छा दे? अबा मदरसे में तालिब पढ़ंदा आहिनि, उस्ताद या त उन्हनि खे हुकुम करे त हुकुम खणी अचो, इहो बोरी पया खणी अचो, इहो थी वियो हुकुम। पर उस्ताद नथो चवे, छोकरनि खे पाण ख्याल आयो साईं बोरी पई आहे खणणी आहे, उस्ताद पाण न खणे, साईं असां खणूं। हा बाबा खणो, इहा थी वई इजाज़त। थोरो समझो, हुकुम बि शइ आहे, हुकुम जो तामील करणो वाजिब, इजाज़त वरी इस्तिहसान। अल्लाह खां मोकल वठूं, मौला इंतजार ॾाढो कयोसीं, तुंहिंजो हुकुम न आयो, खलील वञी थो बाहि में 5 सेकंड। हाय हाय इन्हनि 5 सेकंडनि ते अब्दुल समद इनकलाबी 3 कलाक ॻाल्हाए त बि पूरा न थींदा। ये 5 सेकंड दुनिया के थोड़े बया है। ये 5 सेकंड कायनात के पैगाम नहीं बिया, तो हमेशा भरवसो रखजो पंहिंजे अल्लाह ते। इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू वअबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदून। चओ सुभान अल्लाह। 5 सेकंड वॾा कीमती, ईमान जो इम्तिहान। जिब्रील बेकरार, इसराफील लही आयो, इज़राइल भी अल्लाह का मोकल वठी आयो, चारई फरिश्ता सिधो अची पींघ में पुगा। उन्हनि 5 सेकंडनि
अस्सलाम वालेकुम जल्दी जल्दी था किरे न जे वालेकुम अस्सलाम सुकून में यार बजो खली पाए तो हले जिब्रील जे तो अल्लाह जा नबी मुखे इजाजत दे त तुजी मदद कया तोखे खणी परंते बाहर पुजाया त इज़राइल गालायो जैसे इया खिदमत इयो करे भला मुखे इजाजत दे त सभनी तुझे दुश्मनन जा साह कढा त इते मीकाईल गालायो साईं ही कम ही बकन त मुखे मोकल दे त अध सेकंड में मींह वसाया इसराफील चयो मुखे मोकल दे सेकंड भी न लगंदो हिक फूक दीदम तो दुनिया तो पहुंचींदी क़यामत कायम थी वेंदी इज़ाव का दिल वाक़िया लई सलीम का तिहा काज़िब खौफ ज़ुतुर्रफ़िया इज़ा रुज्जतिल अर्ज़ु रुज्जा वबस्सतिल जिबालु बस्सा इज़ा ज़ुलज़िलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा व अख़रजतिल अर्ज़ु अस्क़ालहा वक़ालल इंसानु मालहा ओ क़यामत ईंदी हिकड़ी फूक सां या फूक हूंदी हज़रत इसराफील अलैहिस्सलाम फरिश्ते जी वो तो चए ओ इब्राहिम नबी मोकल दे हिकड़ी फूक जा या बाहे ता उडरी करे दुश्मनन जे घरन में पुजाए जाए अल्लाह जो वली अल्लाह जो नबी अल्लाह जो बरगुज़ीदो सुकून ना लोड में वेठो अचे गाल त बुधायो रब ताके हुकुम ॾिनो समझी वियो चए मां हुकुम न ॾिनो ते मां अॻे ही समझी रब हुकुम ॾेवा त पोइ मूंखां छो पुछो सब चओ सुभान उन हुकुम न ॾिनो अथव न चए न उन हुकुम न ॾिनो मोकल बाक़ी वठी आया आहियूं चए रब करीम चयो जे वठेव मदद त कयोसि हाय 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 जे वठेव मदद त कयोसि जे वठेव हाय हाय समझ जा खलील चवण लॻो मोटी वञ जिब्रील हाय हाय बाय वेजी थी थींदी वञे 5 सेकंड मोटी वञ इसराफील तूं ऐं मां फासंदा थाणे जे छड़ो वॾे मुंशी सां यारड़ी हूंदी न सॼे ॻोठ खे ताबा ॾींदा अरे असांजी बाबा अड़ी दुआ खपे तुंहिंजी वॾी दुआ सलाम थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते फोन कर ढाबा जंहिंजे दर ते इलाज थो करे जिब्रील चएसि थो मोटी वञ सभु चओ सुभान अल्लाह मोटी वञ जिब्रील मोटी वञ मीकाईल मोटी वञ इसराफील ओ इज़राइल वापस वञ तांजे मदद जी जरूरत न है जलील ॾिसे थो खलील बाय में थो वञे मदद करणी अथसि त पाण करे मूंखे गैर जी मदद वठणी न आहे ख़बर तॾहिं पई आवाज़ आयो कुलना या नार कुनी बरदन व सलामन अला इब्राहीम सब चओ सुभान अल्लाह जी इन्हनि खे मोटाए ती आवाज़ आयो कुलना या नार रब डायरेक्ट बाहि सां ॻाल्हायो आए को सुभान अल्लाह चओ ओ बाहि जी अल्लाह बाहि बाहूं बथी कंहिंजे हुकुम ते चलंदी मौला तुझे हुकुम ते कंहिंजी ताक़त ते नाज़ थई तो ते मौला कंहिं तोखे साड़ण जी सलाहियत ॾिनी मौला तू ॾिनी कूनी बरदन व सलामन मेहमान थो मुंहिंजो अचई मूसा अलैहि सलाम के नील दरिया में विधऊं न दरिया खे रब हुकुम कयो मुंहिंजो मेहमान थो अचई सब चओ सुभान अल्लाह मौला इएं हंज में खणंदो मांस जो मां बि न खयो हूंदसि कॾहिं अल्लाहु अकबर